जिए सिंध जिए लतीफ़ जी आलम इंसानियत। सिंध सभा जो काफ़िलो जंहिंखे मां हुसैनी काफ़िलो थी सम्झां, जेको पंहिंजी प्यारनि जी आज़ादी जे लाइ कराची खां 900 किलोमीटर पंधु करे अॼु पंजाब में एंट्री करे रहिया हुआ, त रियासती इदारनि पारां मक़ामी पुलिस वारा रेंजर्स वारा अची करे सिंध सभा जे काफ़िले खे पंजाब में एंट्री करण खां रोकियो वियो ऐं पंजाब में एंट्री करण खां रोकियो वियो ऐं सिंध सभा जे काफ़िले खे जेके असांजूं नियाणियूं हुयूं सिंध सभा जे काफ़िले में ऐं जेके असांजा भाइर हुआ उन्हनि खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई पई वञे, जंहिंजी मां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत थी कयां। सिंध सभा जो काफ़िलो हिन मुल्क जे आइन में रही करे पंहिंजे प्यारनि जी आज़ादी जे लाइ एहतजाज रिकॉर्ड कराए रहियो हुयो, त हुननि खे इहो हक़ आहे त हू हिन मुल्क जे आइन में रही करे उहे एहतजाज रिकॉर्ड कराए था सघनि। रावलपिंडी में वञी करे हिन मुल्क जी अदालतनि खां हिन मुल्क जे कानून खां इहो मुतालबो कनि त असांजा प्यारा जेके सिंध जी इश्क में जेके खंभिजी विया आहिनि उहे किथे आहिनि, उन्हनि खे आज़ादु कयो वञे। हुननि खे एतिरो हक़ आहे त हू एहतजाज पंहिंजो रिकॉर्ड कराए था सघनि, पोइ हुननि खे रोकियो थो वञे। आख़िर छा हू दहशतगर्द आहिनि या हू हिन मुल्क जे आइन जे ख़िलाफ़ वर्ज़ी था कनि? हिन मुल्क में सभिनी खे बराबरी सरासरी जो हक़ आहे। सिंध जा बि नौजवान सिंध जेके सिंधी आहिनि उहे बि पंजाब में वञी करे इस्लामाबाद में वञी करे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराए था सघनि, त पोइ उन्हनि खे छो रोकियो वियो आहे? आख़िर छो उन्हनि सां एतिरी नाजाइज़ी थिए थी? छा हू दहशतगर्द आहिनि छा? या सिंध सभा जे काफ़िले में जेके असांजा जेके समय कारकुन आहिनि, जेके असांजूं नियाणियूं आहिनि, छा हू अव्हांजी नज़र में दहशतगर्द आहिनि जो तव्हां उन्हनि खे पंजाब में एंट्री करणु नथा ॾियो? इहो किथां जो कानून आहे? उन्हनि खे बि बराबरी सरासरी जो हक़ आहे त हू पंहिंजे प्यारनि जी आज़ादी जे लाइ एहतजाज रिकॉर्ड कराए था सघनि। मां हिन मुल्क जी अदालतनि खां, चीफ जस्टिस खां, आर्मी चीफ खां ऐं वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह खां ऐं इंसानी हक़नि जे इदारनि खां, अक़वाम मुतहिदा खां इहो मां मुतालबो थी कयां त सिंध जे नियाणियुनि खे सिंध सभा जा जेके असांजा भाइर आहिनि, जेके रावलपिंडी में वञी करे पंहिंजो एहतजाज कनि था, हुननि खे पुरअमन तरीक़े सां एहतजाज करण जी इजाज़त ॾिनी वञे ऐं हुनजो मुतालबो बि मञियो वञे। जेके हुननि जा प्यार जे अव्हांजी नज़र में दहशतगर्द आहिनि, जे अव्हांजी नज़र में वॾा ॾोहारी आहिनि, त मुल्क जूं अदालतूं बि तव्हांजूं पंहिंजियूं आहिनि, वकील बि अव्हांजा पंहिंजा आहिनि, त उन्हनि खे अदालतनि में पेश कयो। जे हू ॾोहारी साबित था थियनि त उन्हनि खे तव्हां सज़ा ॾियो। जे हू अव्हांजी नज़र में ॾोहारी आहिनि त उन्हनि खे तव्हां मुल्क जे अदालत में पेश करे हुननि जो ॾोह साबित करे तव्हां हुननि खे सज़ायूं ॾियो। बाक़ी हुननि जे माइरनि जी तज़लील न कयो, असांजी सिंध जे नियाणियुनि जी अहिड़ी तज़लील न कयो। इहो इंसानी, इहो गैर क़ानूनी अमल आहे, जंहिंजी मां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत थी कयां।